ये सूरत 3 आहे। इन खां अॻु में सूरत ज़ुहा आहे। सूरत ज़ुहा में फरमायो वियो त पैगंबर खे माना तसल्ली ॾिनी वई सूरत ज़ुहा में। उन खां बाद में सूरत अलम नशरा आहे। उन में जेका सो मोमिननि खे तसल्ली ॾिनी वई। ऐं उन खां बाद में सूरत 3 आहे। सूरत 3 में इहो बयानु कयो त इंसान जो मर्तबो छा आहे, इंसान कहिड़े मर्तबे में आहे, इन जो मर्तबो कहिड़ो आहे, बुलंद मर्तबो आहे इंसान जो, सम्झी। हाणे हिते हिन सूरत में 5 दलील अल्लाह से पेश कंदो। घणा? 5 दलील। 3 दलील नकली, 1 वही ऐं 1 अकली दलील। ऐं उन खां बाद में 2 तखवीफ़ा बयान थींदियूं। 1 तखवीफ़ उखरवी, हा, ऐं ॿी वरी तबशीर उखरवी। हा, तखवीफ़ ऐं तखवीफ़ जेको आहे उखरवी आहे माना आख़िरत खां ॾिजारो, ऐं ॿियो तबशीर उखरवी माना ख़ुशख़बरी जेको आहे आख़िरत जी, सम्झी। हाणे 3 दलील अल्लाह से पेश कंदो। कहिड़ा? हे कसम थो खणी, कसम आहे अंजीर जो, हा, अल्लाह से हिते कंहिंजो कसम थो खणी? अंजीर जो कसम। अंजीर में अहिड़ी खूबी आहे जो इंसान खे माना बित बाडी खे टाइट रखंदो आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे अंजीर में माना तमामु घणा फ़ाइदा आहिनि, सम्झी। ऐं ॿियो त जेको आहे हिते अंजीर मां मुराद आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। हालांकि जेको आहे बयान जेको ज़िक्र आहे उहो कंहिंजो आहे? मकान जो आहे, पर मुराद हिन में छा आहे? मकीन आहे। मकान इहो आहे त अंजीर कहिड़े मुल्क में थींदा आहिनि? शाम जे मुल्क में। कहिड़े मुल्क में? शाम जे मुल्क में। हाणे शाम जे मुल्क में जेको आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रहंदो, हिजरत करे माना पंहिंजे मुल्क खां हिजरत करे इन शाम जे मुल्क में आयो। त इन में मुराद छा आहे? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। वरी अॻिते फरमाए वज़ैतून, कसम आहे ज़ैतून जो। हा, हाणे इन में मुराद छा आहे? हज़रत ईसा अलैहिस्सलाम। हा, हालांकि जेको कसम जेकी मिसाल बयान आहे, जेको ज़िक्र आहे छा जो आहे? मकान जो आहे, माना जगह जो आहे। जगह कहिड़ी आहे? बैतुल मुक़द्दस। हा, पर मुराद छा थींदी? ओ मकीन जेको बैतुल मुक़द्दस में रहे थो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिजरत करे उहो बि बैतुल मुक़द्दस में आयो, सम्झी। तॾहिं हिते छा मुराद थींदी? हज़रत ईसा अलैहिस्सलाम। कसम आहे ज़ैतून जो। हा, ऐं ही दलील नकली बि आहिनि। पहिरियों दलील नकली, ॿियो दलील नकली, ऐं हे 3 दलील नकली। हे आहे वतूर सीनीन, कसम आहे तूर सीना जबल जो। हा, जबल जो। हालांकि तूर सीना जबल पर आहे त जेको आहे ज़िक्र मकान जो, पर हिते जेको आहे मुराद छा थींदी? मकीन थींदी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम। छा? हज़रत मूसा अलैहिस्सलाम। हाणे 3 दलील नकली पूरा थिया। हाणे हितों दलील कहिड़ो थींदो? वहय। दलील वहय। वहादल बलदिल अमीन, कसम आहे हिन शहर अमन वारे जो। हा, यानी कि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन में मुराद छा आहे? हिन आयत में पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन शहर अमन वार जो यानी मक्के पाक जो, हरम पाक जो, सम्झी। कसम आहे हिन शहर अमन वारे जो। हा, हाणे अल्लाह से 4 कसम खणी करे हाणे पोइ बाद में ॻाल्हि हीअ थो करे। हाणे जवाब कसम जो आहे। हिन आयत में छा आहे? जवाब कसम जो आहे। कसम जो खई बाबा कहिड़ी ॻाल्हि जे करे? ओ हिन जे करे लक़द ख़लक़नल इंसान फी अहसनी तक़वीम, अलबत्ता तहक़ीक़ पैदा कयोसीं असां इंसान खे मंझि सुहिणी बीहक जे। हा, अल्लाह ताला इंसान जूं 2 वसूं थो बयान करे। हिकु त सोणो करे मां इंसान खे पैदा कयो। ॿिए नंबर में बीहक बि। दुनिया जे अंदरि 18,000 मखलूकात रही थी। 18,000 मखलूकात मां इंसान खे मां अशरफुल मखलूकात बणायो। माना इंसान जी जेको बीहक आहे तमामु सुहिणी आहे, ऐं इंसान ख़ुदि बि तमामु सुहिणो आहे। पर अल्लाह सिंह तो चवे त पर इहा सुहिणाई तव्हांखे कमु न ईंदी। तव्हांजी असली हक़ीक़त छा आहे? तव्हां मोमिन हुजो, तव्हांखे ईमान हुजे, तव्हांखे अमल हुजे, उहो तव्हांखे कमु ईंदो। पर जेकॾहिं तव्हां इंसान में ईमान नाहे, अमल बि नाहे, पोइ छा थींदो? सिधो जहन्नम में आयो। हे अॻिते छा आहे? सुम्मा रददनाहु अस्फल साफिलीन, पोइ मोटाईंदासीं असां इन्ही इंसान खे हेठे में हेठां जहन्नम में। अल्लाह तो चए इंसान खे तमामु अशरफुल मखलूकात करे पैदा कयो आहे। ठीकु आहे, अशरफुल मखलूकात करे पैदा कयो, पर इन जे बावजूद बि जेकॾहिं इंसान
अल्लाह ताला जे अहकामात खे ठुकराए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहकामात खे न मञे त उहो छा आहे उनखे असां जहन्नम में उहो कंदासीं। ये तखवीफ़ उखरवी आहे माना आख़िरत खां डिॼारो। अल्लाह से इंसान खे हाणे हिते चयईं त मां तमामु सुहिणे में सुहिणो करे पैदा कयो, वरी हिते फरमाए त मां इन इंसान खे हेठे में हेठां जहन्नम में मोकिलींदोमांसि, हेठे में हेठां जहन्नम जे तबिके में उछलींदुमि। बाबा छाजे करे त इन जे करे त इन जा अमल बुरा आहिनि। माना अल्लाह वटि जेका सुहिणाई ऐं जेका कमु न ईंदी, अल्लाह वटि छा कमु ईंदा? अमल कमु ईंदा, ईमान कमु ईंदो। सम्झी? जंहिं वटि ईमान आहे त अमल बि हुजे, ईमान आहे अमल कोन्हे इहो बि माण्हू बेकार आहे, अधूरो आहे। अब हाणे मोटर साइकिल आहे पर मोटर साइकिल जे अंदरि तेल जेसिताईं न विझे तेसिताईं पंहिंजी मंज़िल ते न पुॼंदे। हा हाणे चयूं त बाबा मां तेल न विझराईंदुमि, तूं न मञी, मां न विझराईंदुमि, ज़िद करे बीह रही, पुॼंदे मंज़िल ते? न पुॼंदे। त अहिड़े नमूने सां बाबा ईमान बि आहे पर जेसिताईं अमल न आहे तेसिताईं इंसान बेकार आहे। छा? इंसान बेकार आहे। बाबा मां अमल न कंदुमि, मञा थो त बिल्कुलु बाबा निमाज़ बिल्कुलु अल्लाह जो फर्ज़ु आहे पर मां न पढ़ंदुमि, टाइम कोन्हे, दुकान ते थो वञा। पोइ हाणे छा आहे इहो इंसान सही आहे? न, इहो इंसान अधूरो आहे। सम्झी? पोइ मोटाईंदासीं असां इन इंसान खे हेठे में हेठां जहन्नम में। हा हाणे हीअ तबशीर आहे, तबशीर उखरवी माना ख़ुशख़बरी। जिन शख़्सनि ईमान आंदो, जिन शख़्सनि अमल साले कया। हेॾे मथे बयानु कयईं त जेका जेके अल्लाह जे अहकामात खे टुकरायूं, कुफुर कयूं, इनकार कयूं, उहे हेठे में हेठां जहन्नम में आहिनि। ऐं हिते अॻिते फरमाए त इंसान खे मां तमामु सुहिणो करे पैदा कयो आहे पर जेकॾहिं अमल न कंदो, ईमान न आणींदो, पोइ उलाइक हुम शर्रुल बरियत थींदो। माना जानवरनि खां बि बदतर। जानवर त बाबा अल्लाह जी जेका उहा नाफ़रमानी न कंदा आहिनि, अल्लाह जी पाकाई बयानु कंदा आहिनि पर नाफ़रमानी हे इंसान जेका सूअर खां बि परे आहिनि, सूअर खां बि बदतरीन आहिनि। सम्झी? हाणे हिते छा आहे सुम रदद न, पोइ मोटाईंदासीं असां इन इंसान खे हेठे में हेठां जहन्नम में। हा मगर उन्हनि शख़्सनि जो ईमान आंदऊं ऐं अमल कयूं नेक। हा जाते आमन हूंदो त उते अमलू बि हूंदो। ईमान सां गॾु अमल बि आहे। बाबा ईमान मञे थो, ठीकु आहे, मां यार अल्लाह ते ईमान आहे, पैगंबर ते ईमान आहे, अल्लाह से हीअं फरमायो आहे त निमाज़ पढ़ो, पैगंबर हीअं फरमायो आहे त हे कमु कयो, पर हाणे मां इहो अमल न कंदुमि, मां निमाज़ न पढ़ंदुमि, मूंखे टाइम कोन्हे। पोइ हाणे छा आहे इहो इंसान कामिल न आहे, कामिल मोमिन न आहे। उन जी मिसाल कीअं आहे? जीअं मोटर साइकिल आहे, मोटर साइकिल त आहे, मां इन में तेल न विझराईंदुमि, छो विझरायां? इहे बि पैसा ख़र्च अथनि पर जेसिताईं इहो तेल न विझराईंदो तेसिताईं मंज़िल ते न पुॼंदो। त हे बि अहिड़े नमूने सां जेकॾहिं इंसान खे ईमान आहे त अमल बि लाज़मी आहे। हा अमल बि लाज़मी आहे, ईमान खां बाद में पोइ अमल जो दर्जो आहे। सम्झी? हाणे इहे छा आहिनि? मगर उन्हनि शख़्सनि जो ईमान आंदऊं ऐं अमल कयूं नेक, पोइ वास्ते इन्हनि जे सवाब अणखुट आहे। हा हिननि जो हाणे हे नतीजो आहे। छा? समरो यानी नतीजो। पोइ वास्ते इन्हनि जे सवाब अणखुट आहे। हा हाणे अॻिते हे आहे पोइ कहिड़ी शइ कूड़ो थी बणाए तोखे बाद इन्ही जे साण क़यामत जे। हा ठीकु आहे बाबा, तूं ईमान बि आणे थो, अमल बि करे थो, निमाज़ रोज़ा हे हर शइ करे थो, पर तूं हिन आयत जो इनकार कयो, पोइ कहिड़ी शइ कूड़ो थी बणाए तोखे बाद इन्ही जे साण क़यामत जे। जेकॾहिं तूं हिन हिकिड़ी आयत जो इनकार कई यानी की बाबा क़यामत थींदी बि अलाए न थींदी, छड़ो शक थो करे, त इहो इंसान काफ़िर आहे। ईमान बि अथसि, अमल बि अथसि, पर जेको आहे क़यामत खे कूड़ो थो सम्झे। पोइ छा आहे इहो इंसान काफ़िर आहे, माना मुनकिर आहे। हाणे क़ुरान थो चवे त जेको आहे क़यामत थींदी ऐं हे इंसान चए अलाए यार थींदी बि अलाए न थींदी बि, ख़बर ई न आहे। न बसि हा सम्झ। पोइ कहिड़ी शइ कूड़ो थी बणाए तोखे बाद इन्ही जे साण क़यामत जे। हा हाणे हे जेको दलील आहे अक़ली आहे। दलील अक़ली छा आहे? माना अकुल बि तस्लीम करे त यार हीअ ॻाल्हि वाक़ई आहे। ऐं दलील नकली छाखे चइबो आहे? नकली उनखे चइबो आहे बाबा अॻिलनि किसनि में बाबा किसो नकुल थी करे थी अचे, यार जेकॾहिं तव्हां न कंदव तव्हांखे बि जीअं अॻिलनि वांगुरु कयोसीं, अॻिलनि खे जीअं मां हलाक कयुमि तव्हांखे बि ईअं हलाक करे छॾंदुमि। अॻिला माण्हू केॾा नेक हुया, तव्हां बि ईअं नेक थियो। माना इहो दलील छा आहे?
नकली आहे, नकली आहे। ऐं दलील वही उनखे चइबो आहे जेको पैगम्बर खे जेको आहे इल्का थिए, वही थिए, अल्लाह जे तरफ़ां पैगम्बर जे माना हुकुम थिए, इहो छा आहे वही आहे, दलील वही आहे, इनखे चइबो आहे। ऐं बाक़ी अकुल उनखे चइबो आहे अकुल बि तस्लीम करे त हीअ ॻाल्हि वाक़ई यकीनन सची आहे। समझी। हाणे हिते बयान कई शा नाहे अल्लाह ताला, शा नाहे अल्लाह ताला हाकिमन में ज़ोर हाकिम, ज़ोर हाकिम। हा, शा नाहे अल्लाह ताला, शा नाहे अल्लाह ताला हाकिमन में ज़ोर हाकिम, ज़ोर हाकिम। हा, अल्लाह ताला अहकमुल हाकिमीन कहिड़ा अल्लाह वा। इहो हर इहो अकुल बि तस्लीम करे वाक़ई यार अल्लाह ताला कंहिं हिंदू खां पुछा कंदे बाबा अहकमुल हाकिमीन कहिड़ा चवंदो अल्लाह ताला, वला इन सअलतहुम मन ख़लक़स समावाति वल अर्द। जेकॾहिं इन हिंदुनि खां जेकॾहिं इन्हनि काफ़रनि खां पुछा कंदे बाबा हिननि आसमाननि खे हिननि ज़मीन खे कंहिं पैदा कयो, लयक़ूलुन अल्लाह, अलबत्ता ज़रूर चवंदा अल्लाह ताला। छा ज़रूर चवंदा, इहे हिंदू बि तस्लीम कंदा त बिल्कुलु अल्लाह ताला, त हे बि अकुल बि तस्लीम कंदो त अल्लाह ताला अहकमुल हाकिमीन आहे। समझी। शा नाहे अल्लाह ताला, शा नाहे अल्लाह ताला हाकिमन में ज़ोर हाकिम, ज़ोर हाकिम। हा, अरे इंसानो तव्हां त जेको आहे मनी जे कतरे मां हिकिड़े पाणी में तव्हांजो जेको आहे नालो निशानी न हुयो, पर मां तव्हांखे जेको आहे जिस्म ॾेई करे तव्हांखे ख़ूबसूरत बणाए करे तव्हांखे माना एॾो सुहिणो बणायो। हाणे मां ई अल्लाह जी कुदरत न आहे, पोइ छा भला मां तव्हांखे मारे करे ॿीहर ज़िंदा करे न सघंदुमि ॼणो। हा, जॾहिं मां हे मिसाल ॾुखिया ॾुखिया कम कयां थो, बाक़ी हे जेको आसान कम आहे इंसान खे जेको आहे मारे करे वरी ॿीहर पैदा कयां, ॿीहर जेको आहे उनखे उथारियां, इहो छा भला मां न करे सघंदुमि? यकीनन करे सघंदुमि। छो? शा नाहे अल्लाह ताला हाकिमन में ज़ोर हाकिम, अल्लाह ताला अहकमुल हाकिमीन आहे। छा? अल्लाह ताला अहकमुल हाकिमीन आहे। समझी। खोड़ आहे इसे। हा, खोड़। कसम आहे अंजीर जो, कसम आहे अंजीर जो, कसम आहे ज़ैतून जो, कसम आहे ज़ैतून जो, कसम आहे तूर सीना जबल जो, कसम आहे तूर सीना जबल जो, कसम आहे हिन शहर अमन वारे जो, कसम आहे हिन शहर अमन वारे जो, अलबत्ता तहक़ीक़ पैदा कयोसीं असां इंसान खे मंझि सुहिणी बीह कजे, पोइ मोटाईंदासीं असां इन इंसान खे हेठे में हेठां जहन्नम में, असफल माना जहन्नम, जहन्नम जो नालो। अच्छा, असफल जहन्नम। हा, पोइ मोटाईंदासीं असां इन इंसान खे हेठे में हेठां जहन्नम में, मगर उन्हनि शख्सन जो ईमान आंदऊं ऐं अमल कयूं नेक। हा, हाणे हिते बाबा चई दफ़ा मोटाईंदासीं असां इन इंसान खे हेठे में हेठां जहन्नम में। अरे बाबा हर इंसान खे, पर अल्लाह हिते जेको आहे ख़ासि थो करे उहो उन्हनि बाननि खे, मगर उन्हनि शख़्सनि जो ईमान आंदऊं ऐं अमल कयूं नेक, उन्हनि खे न। हे हिननि जे लाइ जेको अल्लाह जे अहकामात खे न मञंदो, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम खे न मञींदो, हे उन्हनि जे लाइ आहे। पोइ छा आहे, पोइ मोटाईंदासीं असां इन इंसान खे हेठे में हेठां जहन्नम में, मगर उन्हनि शख़्सनि जो ईमान आंदऊं ऐं अमल कयूं नेक, पोइ वास्ते इन्हनि जे सवाब अणखुट आहे। गैर माना न, ममनून माना खुटंदड़, न खुटंदड़ यानी अणखुट आहे। पोइ कहिड़ी शइ कूड़ो थी बणाए तोखे, बाद इन्ही जे साण क़यामत जे। शा नाहे अल्लाह ताला हाकिमन में ज़ोर हाकिम। हा, हिन बे जी माना न थींदी हिते बि, हिते इहे न आहे, ठीकु आहे, हिते बे जी माना न थींदी, ठीकु आहे। शा नाहे अल्लाह ताला हाकिमन में ज़ोर हाकिम, ठीकु आहे।